कंदकोट ज़िले में वधंदड़ बदअमनी ऐं भताखोरी धाड़ेल राज ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ मूवमेंट पारां घंटाघर चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी रैली जी अॻुवाणी शहरी ताज सदर डॉक्टर मेहरचंद, एडवोकेट इंजीनियर लाल मोटवाणी, ज़रीत सागर बजाराणी, दिलमुराद ॾाहाणी, ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी, हाफ़िज़ नसरुल्ला चन्ना, सजाद बिरोही ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अॻुवाणी ख़िताब कंदे चयो त ज़िले में ॾोहारियुनि जी बालादस्ती क़ाइमु आहे ऐं पुलिस जी रिट ख़तम थी चुकी आहे। हर रोज़ वहशी दरिंदा इंडस हाईवे ते का करे मुसाफ़िर न्याणियुनि ऐं मर्दनि खे यरगमाल बणाए फुरलुट ऐं तज़लील कनि पिया। पुलिस चौकियूं क़ाइमु हुजण जे बावजूद पुलिस तमाशो पई ॾिसे। धाड़ेल शहर जे मौज़िज़ वापारियुनि खां लखें रुपया भत्ते जी घुर करे रहिया आहिनि। भत्तो न ॾींदड़नि जे घरनि ऐं दुकान मथां फायरिंग करे फरार थी वञनि था ऐं मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। मजाल आहे जो पुलिस इन्हनि जी रस्ता रोक करे इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे। अॻुवाणनि आला इख़्तियारियुनि खे पुरज़ोर अपील कंदे चयो त ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनी भताखोरी ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असांजे पुरअमन एहतिजाजी रैलियूं जारी रहंदियूं। अमन अमान बहाल न करायो वियो त पोइ इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में धरना हणंदासीं। अवाम खे तहफ़ुज़ ॾियारणु हुकूमत जी अवलीन ज़िम्मेदारी आहे। एहतिजाज करने के लिए सड़कों पर है, क्या ये लोग उनको नजर नहीं आते? हम समझते हैं कि ये दहशतगर्दी आपने पैदा की है और हम पुरअमन निहत्ते लोग बगैर हथियार वाले उनके खिलाफ आपकी जो रियासती दहशतगर्दी है, हम समझते हैं कि इनके पीछे आपका हाथ है। असी इन मौके ते तव्हांजे तवसुल सां, इन मीडिया जे तवसुल सां इहा ॻाल्हि चऊं था त घणो थियो। हाणे उहे सभु हर बार इस्तेमाल थी विया। मोबाइलूं पंहिंजे ब्लू लाइनूं फुरिजी वियूं, कारूं फुरिजी वियूं, मोटरसाइकिलूं फुरिजी वियूं, औरतुनि जा ज़ेवर फुरिजी विया, उन जूं चादरूं न थियूं। आख़िर बाक़ी कहिड़ी शइ रहिजी वई आहे जेकी शइ असांजे लाइ थींदी अञा? त ही जेको मांडराण मचियल आहे, ही जेके जंग असांजे लाइ जेको मुसरत कई वई आहे, असीं मजबूर थी करे ही रोडनि ते इहा ॻाल्हि कयूं था। असीं वरी बि मुतालबो कंदासीं पंहिंजे इदारनि खां त दिल्ली ॾांहुं थियो। आख़िर असांखे तव्हांजा मफ़्तू इलाइक़ा न आहियूं, के फतह कयल इलाइक़ा न आहियूं, के ही हिंदुस्तान ऐं पाकिस्तान वारी जंग वारे हिसाब सां असांखे तव्हांजा फतह कयल इलाइक़ा न आहियूं। जेकॾहिं तव्हां राफ़ेल कराए सघो था त ही चंद दहशतगर्द तव्हां खां माना बुझाइनि त सम्झूं था त तव्हां हिनखे किराईंदव कोन। ही माण्हू सभु सम्झनि था त ही जंग असांजे ख़िलाफ़ जारी तव्हां कई आहे, इन ख़तम बि तव्हां करणो पवंदो। कोई उनखे ज़ख़्मी भी करे विया आहिनि, उनखे फुरे बि विया आहिनि। यार अजीब ॻाल्हि आहे, कंदकोट जा 4 गेट आहिनि एंट्री एग्जिट जा। बार बार मुतालबो करण जे बावजूद, बार बार उनखे चवण जे बावजूद पंहिंजी एंट्री एग्जिट गेट ते पंहिंजा पुलिस ऐं पंहिंजी रेंजर्स रखो, उहे नथा रखनि। छो? इहो सवाल तमामु असांजे ज़हनुनि में अचणु खपे। तव्हां जॾहिं दुकाननि ते वियो था, तव्हां जॾहिं पंहिंजे दोस्तनि सां वियो था, त इहो ज़रूर पंहिंजो सवाल करियो त छो नथा करनि? कहिड़ा अहिड़ा हथ आहिनि, कहिड़ो अहिड़ो ज़हन आहे जेको उन्हनि खे मारण जी इजाज़त ॾिए थो ऐं असांजे मरण जे मथां ख़ुशी ॾियनि था? पोइ अची करे असांजे मथां बीह करे असां सां अची करे उते ताज़ियत करनि था। अरे बाबा, असांखे तव्हांजी दुआ जी ज़रूरत न आहे, असांखे तव्हांजे ताज़ियत जी ज़रूरत न आहे। असांखे ज़रूरत आहे त तव्हां ईमानदारी सां तव्हां उन